अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे 12 ॾींहं, नाविल 134 सिफ़नि जो ही किताब अछे ऐं कारे ॿिनि रंगनि में विरायल ख़ूबसूरत पके जिल्द सां, जंहिंजे मुंहं ते अछे हिसे में मथां विद्या पब्लिकेशन ऐं संदसि मोनोग्राम छपियल, हेठि अछे हिसे में कुंड ते सिड़ सां ॿेड़ीअ जी तस्वीर, खॿे पासे कारे रंग वारे हिसे में अछनि अखरनि सां किताब जो नालो ऐं लेखक जो नालो। हुन जे पुठियां नाविल निगार जी तस्वीर ऐं नसर जा 3 टुकड़ा। सिंधुअ जी तारीफ़ सां आसीस मिली रही आहे ऐं उत्साह पैदा थिए थो। उहो सिंधु दरिया असांजी पनाह आहे, उन करे असीं तवंगर आहियूं। उहे रावी, सतलज ऐं झेलम सिंधुअ जे क़दमनि तां क़ुर्बान। हिन जो वजूद सरापा सावक ऐं सुरहान आहे। फ़कीर प्यार अली सुंग सां आलाप आला पियो हो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंधु वहंदो रहंदो। महफ़िल सिंधुअ जे नारनि सां गूंजी उथी। सिंधुअ जूं ॿोलियूं माउ जूं लोलियूं बणिजी वयूं। सिंधुअ जी मोहबत जूं मन में छोलियूं हुयूं। महफ़िल सिंधुअ जी मोहबत में मदहोश थी झूमण लॻी। उतर जे लॻंदड़ गरम लुक धरणे में शरीक रहंदड़नि जे इरादनि खे रुक जा चणा बणाए छॾियो, जेके रियासत खां चॿाण जहिड़ा न हुआ। किताब जो नालो 12 ॾींहं, सिन्फ़ नाविल, नाविल निगार कादिर सोलंकी, छापो पहिरियों 2026 ईस्वी, छपाईंदड़ विद्या पब्लिकेशन हैदराबाद सिंध, किस्त पहिरीं अरपना। आउं ही अदबी पोरियो 12 ॾींहं नाविल पंहिंजे औलाद इंजीनियर ओनेल निसार, सुहान निसार, कुमेल कादिर, रिदा बतूल, अरसलान कादिर, आर्यान कादिर ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जे सफ़र जी साथियाणी अरबाब कादिर समेत सिंधुअ जे समूरनि आशिकनि ऐं ॿॿरलो धरणे में शिरकत कंदड़ हर फ़र्द खे अर्पिया थो। पब्लिशर नोट: उहो सिंधी अफ़सानवी अदब जो भाॻ आहे जो हर दौर जी तारीख़, तहरीक, वेढ़ांद, मज़ाहिमत, शोरश उन में शामिल आहे। असांजो सिंधी लिखारी जिते हर दौर जी चुरपुर खे गैर अफ़सानवी अदब जो हिसो बणाए थो, उते उन दौर जी सियासी चुरपुर खे बि अफ़सानवी अदब जो हिसो बणाए थो। परे कोन था वञूं। जेकर विरहाङे बाद पैदा थींदड़ हेलोकियन हालतुनि, जबर, ॾाढ, मारामारीअ वारी कब्ज़ागिरीअ जी जदीद दौर ते नज़र विझबी त उन ते बि असांजे लिखारियुनि अफ़सानवी तोड़े गैर अफ़सानवी अदब सरजे क़ौम खे अहसास ऐं इदराक जूं मंज़िलूं तय पे करायूं आहिनि। सिंध नाविल जी तारीख़ बि कुझु ईअं ई रही आहे। जिते सिंधी अदब में ॿिया मौज़ू अहमियत भरिया ऐं लाइक़ भाया वञनि था, उते दरिया ऐं धरती पिणु सभ खां मथां ई हैसियत रखनि था। असांजे सुञाण नाविल निगार कादिर सोलंकीअ जे हिन नाविल 12 ॾींहं जो मौज़ू पिणु दरियाव आहे। न रुगो दरिया, पर दरिया वारे देश जे माण्हुनि जा ॾुख, सूर, अहिंज ऐं सुॾका पिणु मौज़ू आहिनि। हीउ नाविल ॿॿरलो वारे धरणे जी तारीख़ बि आहे त अफ़सानो बि, मज़ाहिमत बि आहे त जिदोजहद लाइ उत्साह बि। नई दौर, नए इंसान, नई जिदोजहद ऐं नवनि रुझाननि ऐं लाहनि चाढ़नि में पंहिंजी दरिया ऐं धरतीअ जी बका लाइ उथारियल आवाज़ जी तारीख़ खे नावलाइण वारो ही सुहिणो कमु सिंधी अदब ऐं ॿोलीअ में पंहिंजी मुनफ़रिद जाइ वालाइण जी सघ पिणु रखे थो। इदारो: लेखक पारां सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण जो मनसूबो ऐं सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन धारियनि खे ॾियण वारे मनसूबे ख़िलाफ़ क़ौम परस्त सियासी पार्टियुनि तरफ़ां 8 महीननि खां मुसलसल जिदोजहद हली रही हुई। उन जिदोजहद में वकील बिरादरी बि शामिल थी वई। वकील बिरादरी ॿॿरलो बाईपास ते धरणो हणी पंजाब ॾांहुं वेंदड़ रसद बंदि करे छॾी।
धरणे में क़ौम परस्त पार्टियुनि ऐं खाॿे धुर जे अॻुवाणनि, कारकुननि, साञावंदनि, अदीबनि, शागिर्दनि, आर्टिस्टनि, डॉक्टरनि, इंजीनियरनि, हारियुनि, नारियुनि, मर्दनि ऐं औरतुनि लखनि जी तादाद में शिरकत करे पाण मल्हायो। 12 ॾींहं लॻल ॿॿड़ो धरणे नई रीतुनि ऐं रस्मुनि खे जनमु ॾिनो। जंहिं धरणे में क़ौमी ॿधी ऐं सिंध वतन सां मोहबत परवान चढ़ी, नवां ख़्याल ऐं नवां फ़िक्र उभिरिया, पुरअमन ऐं अदम तशदुद जी फिज़ा क़ाइमु रही ऐं धरणे खे कामयाबी मिली। ॿॿड़ो धरणे जी कामयाबीअ जो असरु ऐं तासिरु सदियुनि ताईं पंहिंजो पाछो छॾे वियो, जेको क़ौम ऐं क़ौम जे ईंदड़ नसलुनि लाइ वेसा, एतमाद ऐं उमेद जी लाट बणिजी उमास रातियुनि में ॿरंदो रहंदो। मां ॿॿड़ो धरणे मां मिलंदड़ नतीजनि खे ईंदड़ नसुलनि जी अमानत सम्झंदे, क़ौमी ज़िम्मेवारी ऐं फ़र्ज़ जो पूरा कंदे उन तहरीक खे नाविल जी सूरत में आणे ईंदड़ नसुलनि जी हिफ़ाज़त लाइ इंसानी तारीख़ जे तौर ते पेश करण जी कोशिश कई अथनि। रमज़ान जो महीनो आहे, औलाद लाइ ईद जा कपिड़ा वठण बदिरां नाविल छपरायां पियो। मूंखे उमेद आहे मुंहिंजो ही अदबी पोरियो सिंधवासी ज़रूरु क़बूल कंदा। कादिर सोलंगी, मलीराणी सोलंगी, 26/8/2025 ईस्वी। ॿॿड़ो धरणो सिंध जी मज़ाहिमत जो ओञाण। साईं कादिर सोलंगी साहिबु ॿॿड़ो वटि वकीलनि जे सॾ ते पंजाब में सिंधु दरिया मां कैनाल कढी सिंधुअ जो पाणी चोरी करण ख़िलाफ़ु तारीख़ी एहतजाज ते हिकु मुनफ़रद नमूने कलम खयूं आहे, जेको नाविल जी सूरत में आहे। उहो धरणो लॻो त सॼे सिंध जे वकीलनि जे सॾ ते, पर उन में सिंधी क़ौम जे अवामी शमूलियत हुई। मुंहिंजी नज़र में उहो एहतजाज माज़ी क़रीब में सिंध जो वॾो असर अंगेज़ ऐं अनोखो एहतजाज हो। जेतोणीकि 12 ॾींहं नाविल मूं पढ़ियो नाहे, पर कादिर साहिबु कुझु वक़्तु अॻु नाविल जे मवाद ऐं ख़्याल मुतालिक़ मूंखे रूबरू ज़रूरु ॿुधायो। उन करे नाविल जीअं त धरणे मुतालिक़ आहे, त उन मवाद मुतालिक़ नाविल पढ़ण बग़ैर बि पंहिंजा वीचार लिखी रहियो आहियां। धरणे बाबति रोज़मर्रा जे फ़ैसिलनि लाइ वकीलनि जी 11 रुकनी कमेटी सिंधु दरिया ते कैनालनि ठाहिण, ग्रीन इंश्योरेटर प्रोजेक्ट, कारपोरेट फार्मिंग ते थियल उन एहतजाज जी नज़रदारी ऐं रहनुमाई पे कई। उन एहतजाजी धरणे मुंहिंजी सम्झ मूजिबि कुझु हेठियां फ़ाइदा सिंध खे ॾिना आहिनि। नंबर 1, सिंधी क़ौम ख़ौफ़ मां ॿाहिरि निकिती। नंबर 2, धरणो वकीलनि जे सॾ ते हुयो, पर 95% सिंध जी सियासी, क़ौमी, मज़हबी पार्टियुनि, हर मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि, बल्कि मजमूई तौर सिंधी क़ौम जो एहतजाज हो। नंबर 3, साबित थियो त सिंध पीपल्स पार्टी तोड़े पीर, मीर, जागीरदार, सरदार ऐं वॾेरे जे न खीसे में पई आहे, न ई संदन साज़िशुनि खां बेख़बर आहे। नंबर 4, सिंध खे ख़बर पई त हू कंहिं बि ताक़त जे निड़ीअ ते पुरअमन तरीक़े ऐं कहिड़े नमूने सां लत रखी सघनि था। नंबर 5, एहतजाज मुकमिल तौर कामयाबु थियो आहे। कैनाल प्रोजेक्ट बिल्कुलु रुली विया आहिनि। ॼाणू माण्हुनि खे ख़बर आहे त को बि मेगा प्रोजेक्ट रुलंदो आहे त ॿीहर उन जो ठहणु मुमकिन नाहे थींदो। नंबर 6, सिंध जे बचे खे ख़बर पई आहे त पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं बूटन जो गॾियल प्रोजेक्ट हो ऐं MQM पाकिस्तान शुरूअ खां ई उन्हनि सां शामिल रही आहे। नंबर 7, सिंध में सियासी हलचल थी आहे। नवां कारकुन ऐं लीडर निकिरी निर्वार थिया आहिनि। नई सफ़बंदी थींदी, सियासत खां मायूसी ख़तमु थींदी, क़ौमी शऊर ऐं क़ौमी सुजाॻीअ में इज़ाफ़ो थियो आहे। सियासत जो शौक़ु पैदा थियो आहे। मोबाइल फ़ोन वारे नस्ल खे ख़बर पई त सियासत छा आहे, वतन सिंध छा आहे, ज़िंदगीअ जो ही बि रुख़ आहे ऐं हीअं बि वतन लाइ जिदोजहद थींदी आहे। नंबर 8, सिंध जे बचे खे ख़बर पई त पंजाब लोकल दलालनि सां मिली बंदूक जे ज़ोर ते सिंध जी फुरलुट करे रहियो आहे। नंबर 9, कैनाल त रुली विया, पर ही वरी ॿियनि मनसूबनि सां गॾु मैदान में लहंदा ऐं सिंधी वरी जिदोजहद ऐं मज़ाहिमत जे मैदान में हूंदा। उहो सिलसिलो हलंदो रहंदो जेसीं ताईं हिन पंजोड़ में फाथल आहियूं। नंबर 10, सिंधी नौजवान निर्वार थियो आहे, जेको उन्हनि साज़िशुनि खां इन तहरीक में ख़बरदार थियो आहे, जन जूं खेसि ख़बरूं न हुयूं।
सियासी पार्टियूं उन्हनि जी तरबियत कनि, रुकनियत साज़ी कनि। नंबर 11, अजाया सजाया लीडर धोपिजी विया। नंबर 12, कमाल थी वियो त सिंधियुनि जो ई हेॾो वॾो आलमी लेवल जो एहतजाज पुरअमन रहियो ऐं हिकु पथर बि न उछलायो वियो ऐं दुश्मन जा $अरबें ॿुॾी विया। हीउ सिंध जो संदन मईशत ते चिट्टो वार हो। नंबर 13, वेझे माज़ीअ में हिननि PP, नवाज़ लीग ऐं बूटनि जे ट्रिकुंडे खे कंहिं बि नाहे ललकारियो, पर ग़रीब मिसकीन सिंधियुनि उनखे फ़िलहाल त उछलायल थुक चटराई आहे। नंबर 14, सिंध में पीपल्स पार्टी जेका 15 सालनि में पंहिंजे वाठनि, सहाफ़ियुनि, अदीबनि, वकीलनि, लीडरनि ते इन्वेस्टमेंट कई, उन जे ज़ाया थियण जी ख़बर पई। जन बि माल खाधा, हिकिड़ा लिकी विया, ॿिया मजबूरीअ में धरणे में पहुची ज़रदारीअ ते लानत विझंदा रहिया, पर पीपीअ खे कंहिं बि रेस्क्यू करण जी हिमत न कई। नंबर 15, ज़रदारी इन तहरीक में सिंध जो नापसंदीदा तरीन दुश्मन शख़्स थी साम्हूं आयो। नंबर 16, जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं ऐं अहवाल। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हेॾा वॾा एहतजाज संभालण या उन्हनि जो प्रेशर केतिरो थींदो आहे। कुझु बि थी सघंदो आहे। अहिड़नि इवेंट्स में अंदर जूं ख़बरूं त असां खां पुछो। लम्हे लम्हे जी नई सूरत हाल खे मुंहुं ॾियणो पए पियो दोस्तनि खे। सो सुठो थियो पुरअमन तरीक़े सां एहतजाज कामयाबु थियो। नंबर 17, न नवाज़ लीग पंजाब जे मफ़ादनि लाइ कमु करणु छॾींदी, न पीपल्स पार्टी सिंध जे मफ़ादनि जो सौदो करणु ऐं करप्शन करणु छॾींदी, ऐं न ई बूट पंहिंजी हिन शिकस्त खे विसारींदा। सो साज़िशूं बि जारी रहंदियूं ऐं क़ौम जी जिद्दोजहद बि उन्हनि ख़िलाफ़ु जारी रहंदी। नंबर 18, सिंधियुनि पंजाब ऐं पाकिस्तान जा दग ॾिसी छॾिया। उन्हनि जो साह जंहिं कबूतर में आहे, उन कबूतर जो नालो कराची खां कश्मीर 500 मेलनि जो उहो रोड आहे। उन ते लत ॾिबी त संदन निड़ीअ ते लत ईंदी। नंबर 19, सिंध जी आबादीअ में इज़ाफ़ो असांजे फ़ाइदे में आहे। ॻोठ शहर सिंधी माण्हुनि सां भरिया पिया आहिनि। उन्हनि में अक्सरियत नौजवाननि जी आहे। अमन अमान जी सूरत हाल, पीपलनि पारां रोज़गार विकिणणु ऐं हक़दारनि खे न ॾियणु, बेइंतहा करप्शन उन्हनि नौजवान आबादी खे एहतजाज ऐं मज़ाहिमत ॾांहुं राग़िब कयो आहे। नंबर 20, कॉम्परस पार्टियुनि सवाइ चंद मुदी ख़ारिज लीडरनि खां वॾी महिनत ऐं डिघी जाखोड़ कई आहे ऐं सिंधियत जो ॿिज पोखींदा आया आहिनि, जेको वधी वणथियो आहे। नंबर 21, सोशल मीडिया ते नेगेटिव ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो। मैदानी अमल में कमु करणु ॾाढो ॾुखियो आहे। ईअं बि सोशल मीडिया ते हज़ारे माण्हू बूटनि जा ऐं सवें माण्हू पीपलनि जा सॼो ॾींहुं वेठा माण्हुनि खे उबतो सुबतो उभारीनि। उन्हनि जा मीडिया सेल क़ाइमु थियल आहिनि। उहे कारकुननि खां हिक ॿिए जे लीडरनि खे गारियूं ॾियारे वेढ़ाईंदा आहिनि। कूड़ियूं पोस्टूं ऐं लीडरनि जा कूड़ा बयान हलराए ग़लतफ़हमियूं पैदा कराईंदा आहिनि। नंबर 22, धरणू ऐं एहतजाज कामयाबु थियो आहे ऐं जेको कुझु नाहे मिली सघियो उन लाइ मैदान बि हिते आहे, दुश्मन बि हिते आहे ऐं जिद्दोजहद बि हिते ई आहे। नंबर 23, नौजवान सिंध परस्त वकीलनि खे अर्ज़ु त पंहिंजो वोट बार्ज़ जे चूंडुनि में सोचे सम्झी ॾियनि। तव्हां वकील आहियो, कानूनदान आहियो, न कि आम माण्हू। तव्हां घटि में घटि पीपल्स पार्टीअ जे हिन कैनालनि वारे इशूअ में किरदार खे त सभु ॼाणूं था। नंबर 24, सिंध जे हर नंढे वॾे, ॿार ॿुढे, औरत मर्द, पढ़ियल अणपढ़ियल, सिंधी पठान, पंजाबी, सराइकी, बलोच, गिलगिती, हज़ारा, उर्दू, सिंधी, गुजराती, कश्मीरी ऐं जेको बि धरणे में आयो उनखे सलाम। जंग जारी रहंदी। नंबर 25, अवाम सभ खां वॾी ताक़त आहे। सिर्फ़ु ॿधी करे इज़त सां शानदार नमूने सां जीअण, तरक़ी करणु हिन शाहूकार सिंधी क़ौम जो हक़ आहे ऐं पाकिस्तान जा वसीला पोर्ट, गैस, तेल, कोयलो, मैदनियात 80% सिंध जा आहिनि, जेके बंदूक जे ज़ोर ते लुटिया पिया वञनि। सिंधु दरिया असांजे वजूद जी ज़मानत आहे। एडवोकेट सोहेल मेमण, लंडन, 30 डिसंबर 2025 ईस्वी।